وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलाल्लाहु वसल्लम वबारक अला अब्दिही व रसूलिही नबीना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन अम्मा बाद। व आयतुल लहुमुल अर्दुल मैततु अह्यैनाहा व अखरजना मिन्हा हब्बन फमिन्हु याकुलून। सूरत यासीन जी आयत नंबर 33 अल्लाह ताला इरशाद फरमाए थो व आयतुल लहुमुल अर्दुल मैततु, उन्हनि जे लाइ अलामत आहे, उन्हनि जे लाइ निशानी आहे अल अर्दुल मैततु, बंजर मुअल ज़मीन, बंजर ज़मीन या मुअल ज़मीन। अह्यैनाहा, जंहिंखे असां ज़िंदा कयो, व अखरजना, ऐं असां कढियो मिन्हा, उन बंजर ज़मीन मां हब्बन, दाणनि खे, फमिन्हु याकुलून, ऐं उन्ही मज़ा इहे माण्हू खाइनि था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन आयत करीमा में हिकु निशानी ऐं अलामत ज़िक्र कई आहे पंहिंजे तौहीद खे बयानु करण जे लाइ। ख़ुसूसन उहो अक़ीदो मरण खां पोइ वरी ज़िंदा थी करे अल्लाह वटि पेश पवणो आहे, ऐं काफ़िर उनजो इनकार कंदा हुया। मुशरिकीन मक्का ख़ुसूसन मक्की सूरतुनि में इहा शइ असांखे तमामु घणी नज़र अचे थी त अल्लाह ताला मरण खां पोइ वारी जेका ज़िंदगी आहे उनखे दलीलनि सां साबित कयो आहे। अक़ली दलील बि आहिनि ऐं कुझु उहे शयूं बि आहिनि जेके मुशाहिदाती आहिनि, जंहिंखे असां ॾिसूं था, असांजे साम्हूं आहिनि। उन्हनि मंझां हिकु दलील इहा बि अल्लाह ताला हिते ॾिनी आहे त ॾिसो, तव्हां ॾिसो था, तव्हांजे लाइ इहा निशानी आहे त ज़मीन बंजर हुजे थी, बिल्कुलु सख़्तु ठोठ क़िस्म जी ज़मीन आहे, ऐं उन मंझां का शइ उते पैदा नथी थिए। पोइ छा थो थिए? अल्लाह ताला पंहिंजी रहमत जा ककर उते वसाए थो, मींहुं ऐं बरसाति पवे थी त उन खां पोइ उन में जान पइजी वञे थी, उहा ज़िंदा थी वञे थी, ऐं उन मंझां कहिड़े नमूने सां ॿूटा निकिरनि था, कहिड़े नमूने सां वण फुटनि था, कहिड़े नमूने सां फ़सुल ऐं मेवा तयारु थियनि था। अह्यैनाहा, अल्लाह उनखे ज़िंदा कयो, ऐं उन मंझां अल्लाह ताला दाणा कढिया, जीअं कणिक आहे, चांवर ऐं दालियूं ऐं ॿिया जेके दाणा आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला कढियो। फमिन्हु याकुलून, ऐं उन मंझां ई इंसान खाइनि था। इंसान जी रोज़ी उन मंझां आहे, इंसान खाए थो उहे दाणा, उहे अनाज ऐं उहे चांवर जिन सां उनजो पेट भरिजे थो। केॾी वॾी निशानी आहे। ॾिसो, उहा ज़मीन बि बंजर हुई ऐं बिल्कुलु मुअल हुई, पोइ अल्लाह उनखे ज़िंदा कयो बारिश जे ज़रिए। पोइ तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो, तव्हां जॾहिं दुनिया छॾे वेंदा, मरी वेंदा, क़बर में दाख़िल थींदा, त अल्लाह ताला वरी क़यामत जे ॾींहुं तव्हांखे उथारींदो, ऐं तव्हां में वरी रूह पवंदो, ऐं तव्हां अल्लाह जी दरबार में हाज़िर थींदा, जिते तव्हांजे अमलनि जो तव्हां खां पुछाणो कयो ईंदो। वजअलना फ़ीहा जन्नातिन मिन नख़ील, फरमाईं त असां कयोसीं उन में जन्नातिन, बाग़नि खे, उहे बाग़ मिन नख़ीलिन, जेके खजनि जा आहिनि, व अनाबिन, ऐं अंगूरनि जा, व फ़ज्जरना फ़ीहा मिनल उयून, ऐं असां उन में जारी कयोसीं नहरनि खे, असां जारी कयोसीं उन में शाख़ुनि खे, वाटरनि खे, जिन मंझां पाणी हले थो, ऐं अहिड़े नमूने उहा ज़मीन आबाद थिए थी, ऐं उन मां खजूर पैदा थियनि था, ऐं अंगूर जा बाग़ उते लॻनि था, ऐं चश्मा अल्लाह उते जारी करे थो। लियाकुलू मिन समरिही, जीअं त तव्हां खाओ उन जे फल फ्रूट ऐं मेवनि मां। वमा अमिलतहु ऐदीहिम, वमा अमिलतहु ऐदीहिम, जेको नाहे कमु कयो उन्हनि जे हथनि, यानी उन में इंसाननि जो को कमाल कोन्हे। या अल्लाह रब्बुल इज़्ज़त ई उन्हनि ते नेमतूं कयूं, उहे एहसान कया, अल्लाह उन्हनि जे लाइ उहे नहरूं जारी कयूं, ऐं उन्हनि जे लाइ पाणी आयो, बाग़ तयारु थिया, ऐं हाणे उहो उनखे खाइनि था। अफ़ला यशकुरून, त पोइ शुकुर
उहे अदा छो नथा कनि। अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि पसंदि आहे, अल्लाह जी नेमतुनि ते अल्लाह ताला जा बाना अल्लाह जी हमद बयानु कनि, अल्लाह जो शुक्र अदा करनि। अफला यशकुरून, फरमाई तव्हां शुक्र अदा छो नथा कयो। शुक्र हिकु अज़ीम इबादत आहे, अज़ीम अमल आहे जेको ज़ुबान सां बि थिए थो। ज़ुबान सां अल्लाह जी तारीफ़ करणु, अल्लाह जी नेमतुनि ते, अल्लाह जे अहसाननि ते। जीअं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अचे थो, पाण जॾहिं पाणी जो ढुक पीअंदा हुया, मानी जो गिरह खाईंदा हुया त अल्लाह जी तारीफ़ कंदा हुया। सही मुस्लिम जी हदीस में मालूम थिए थो, अल्लाह ताला बान्हे जे हिन अमल खां राज़ी थिए थो ऐं ख़ुशि थिए थो। ऐं ॿियो जेको शुक्र आहे उहो आहे दिलि सां शुक्र। दिलि सां शुक्र कीअं त अल्लाह ताला जी हक़ीक़ी मोहबत हुजे ऐं जेके नेमतूं आहिनि उन जे बारे में दिलि में इहो अक़ीदो हुजणु खपे, इहे सभु अल्लाह जे तरफ़ खां आहिनि ऐं ॿिए कंहिंजो उन में ज़र्रे जे बराबरि बि को हिसो कोन्हे। त इहो अज़ीम हिकिड़ो शुक्र आहे जेको अल्लाह खे पसंदि आहे, हिकु इबादत आहे। उनखे असां कयूं त वमा बिकुम मिन निअमतिन फमिन अल्लाह, अल्लाह ताला जो फ़रमान आहे तव्हांजे मथां जेके नेमतूं आहिनि इहे सभु अल्लाह जे तरफ़ खां आहिनि। ऐं टीं सूरत इहा आहे त इंसानु अमल करे, नेकियूं करे, अल्लाह जी इबादत करे। ए मलू आल दाऊद शुक्रा, फरमाई त दाऊद अलैहिस्सलाम जी औलाद खे त तव्हां अल्लाह जो शुक्र अदा कयो। व कलीलुम मिन इबादी शकूर, अमल कयो, नेकियूं कयो, छो त मुंहिंजा तमामु घटि बाना आहिनि जेके शुक्र अदा कनि था। तमामु घटि बाना आहिनि। हिकु दफ़ो अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु माण्हू खे ॿुधो जेको चई रहियो हो, अल्लाहुम्मा जअलनी मिनल अक़िलीन, ए अल्लाह मूंखे उन्हनि माण्हुनि मञा कर जेके थोरा आहिनि, जिन जी तादाद घटि आहे। त अमीर उमर रज़ी अल्लाह हुन खां पुछो त उहे कहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजे बारे में तूं दुआ करीं थो त उहे थोरा आहिनि। इहा क़ुर करीम जी आयत पढ़ी त जेके थोरा, कलील मिन इबादी शकूर, अल्लाह जा शुक्र कंदड़ बाना तमामु थोरा आहिनि। सैयदना उमर रज़ी अल्लाह ने फरमायो, कुल्लु वाहिदिन अफ़क़ह मिन उमर, हर माण्हू उमर खां वॾो फ़क़ीह आहे। त हिन माण्हू केॾी वॾी ॻाल्हि कई आहे। क़ुर जी आयत खे साम्हूं रखी करे इहा ई फ़क़ाहत आहे। क़ुर जो फ़हम, उन जी रोशनी में इल्मु हासिलु करणु, इहा फ़क़ाहत आहे। हक़ीक़ी फ़क़ाहत इहा ई आहे। क़ुर ऐं हदीस जे इल्म जो नालो ई फ़क़ाहत आहे। उहो ई हक़ीक़ी फ़क़ीह आहे जेको क़ुर ऐं हदीस जी रोशनी में माण्हुनि जी रहनुमाई करे थो। सुबहान अल्लज़ी, पाक आहे उहा ज़ात, ख़लक़ल अज़वाज कुल्लहा, जंहिं सभिनी जोड़नि खे पैदा कयो। अल्लाह ताला हर शइ में जोड़ा रखिया आहिनि, नर ऐं मादी, इंसाननि में मर्द ऐं औरत आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॿी जेका मख़लूक आहे उन में बि जोड़ा रखिया। इहो अल्लाह जो फज़ल आहे ऐं उहो पाक आहे अल्लाह हर तरह जे शिरक खां, जंहिं मख़लूक में जोड़ा बनाया। मिम्मा तुंबितुल अर्ज़, ऐं उन्हनि मंझां बि जेका ज़मीन जंहिंखे उगाए थी, जंहिंखे ज़मीन पैदा करे थी। वमिन अनफुसिहिम, ऐं ख़ुदि माण्हुनि में बि, इंसाननि में बि अल्लाह ताला जोड़ा बनाया। ॾिसो केतिरा ई ॿूटा अहिड़ा आहिनि जंहिं में नर हुजे थो ऐं हवाऊं जॾहिं तेज़ लॻनि थियूं त उन जो नर जो जेको ॿूर आहे या जेका उन जी ख़ुशबू आहे उहा मादी ताईं अचे थी ऐं पोइ ॿूर लॻे थो ऐं पोइ उन मां अॻिते हली करे जेके फल आहिनि, जेके मेवा आहिनि पैदा थियनि था। इहा अल्लाह ताला जो वॾो फज़ल आहे। अल्लाह ताला जो हिकु अज़ीम अहसान आहे त अल्लाह इहे जोड़ा ठाहिया जंहिंसां अॻिते नसल वधे थो ऐं पैदावार थिए थी। वमिम्मा ला यअलमून, फरमाई उन्हनि मंझां बि अल्लाह ताला जोड़ा ठाहिया जंहिंजे बारे में तव्हां नथा ॼाणो। असांजो इल्मु महदूद आहे, घटि आहे। कई शयूं अहिड़ियूं आहिनि, कई मख़लूक़ूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे बारे में माज़ी में ख़बर कोन हुई, हाणे जदीद साइंस असांखे ॿुधाए थी। अञा बि कई अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे बारे में असांखे इल्मु कोन्हे। त इंसान जो इल्मु महदूद आहे। व आयतुल लहुमुल लैल, फरमाई त उन्हनि जे लाइ हिकु वधीक निशानी राति बि आहे। व आयतुल लहुम, ऐं उन्हनि जे लाइ निशानी आहे अल लैल, राति। नस्लखु मिनहु नहार, असां छिकियूं था उन मञा ॾींहं खे। फ़इज़ा हुम मुज़लिमून, बसि उहे अचानक ऊंदहि में हुजनि था। ॾिसो अल्लाह ताला जो सिस्टम कीअं हली रहियो आहे। हीउ निज़ाम अल्लाह रखियो आहे। ॾींहुं अचे थो, राति अचे थी, सभिनी जो हिकिड़ो वक़्तु आहे। उन में राति जॾहिं अचे थी उन जो वक़्तु पूरो थिए थो, ॾींहं जी रोशनी फुटे थी
ऐं जॾहिं ॾींहं जो वक़्तु ख़तमु थिए थो, सिजु लही वञे थो, त उन खां पोइ ऊंदहि पैदा थिए थी। अलाह जो इहो सिस्टम, अलाह जी इहा निशानी बि आहे, ॿुधाए थी त अलाह अकेलो आहे जेको हिन सिस्टम खे हलाए रहियो आहे। वरना जेकॾहिं घणा हुजनि त पोइ कॾहिं न कॾहिं उन में ख़लल बि अचे, उन में ख़राबी पैदा थिए। बल्कि करोड़े साल थी विया, ज़मानो हली रहियो आहे ऐं सिजु उभरी रहियो आहे ऐं लही रहियो आहे, राति थिए थी, ॾींहुं थिए थो, इहो सिलसिलो हली रहियो आहे बग़ैर कंहिं इनक़िता जे, बग़ैर कंहिं फ़नी ख़राबी जे। यकीनन इन जो मुदब्बिर अलाह ताला आहे जेको उनखे हलाए थो। व शम्स ऐं सिजु तजरी, उहो हली रहियो आहे लिमुस्तक़र लहा, पंहिंजे ठिकाणे ॾांहुं। ही सिजु बि पंहिंजे मदार में हली रहियो आहे ऐं कहिड़े नमूने सां पंहिंजो सफ़र इहो पूरो करे थो, वरी ॿियो ॾींहुं थिए थो ऐं उन खां पोइ वरी उभरे थो, वरी लहे थो। हदीस में अचे थो त जॾहिं सिजु लहे थो त अलाह जे अर्श जे हेठियां उहो अचे थो ऐं सजदो करे थो, अलाह खां उभरण जी इजाज़त घुरे थो। अहिड़े तरीक़े सां इहो सिलसिलो हली रहियो आहे। त केॾी वॾी अलाह जी मख़लूक आहे, असांजी दुनिया खां बि कई गुना वधीक आहे ऐं हिकु सिस्टम जे तहत उहो हली रहियो आहे। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम, ईअं छो न हुजे? फरमाई त इहा तक़दीर आहे, इहो अंदाज़ो आहे उन ज़ात जो जेका ग़ालिब आहे, जेका इल्मु रखंदड़ आहे। उहा ज़ात ग़ालिब आहे, उहा कमज़ोर कोन्हे, उनजे मामले खे केरु चैलेंज कंदड़ कोन्हे, हिकु सिस्टम जे तहत आहे, हली रहियो आहे। अलाह ग़ालिब आहे, अल अलीम, ऐं उहो ॼाणे थो। सभु मामला उनजे इल्म में आहिनि। अलाह ताला ज़ाहिरी बातिनी हर शइ जो इल्मु रखे थो। वल कमर क़द्दरनाहु मनाज़िल, ऐं फरमाई त चंड जूं असां मंज़िलूं रखियूं आहिनि ऐं पूरे महीने में इहे मंज़िलूं आहिनि जंहिंजे मुताबिक़ उहे हले थो। त चंड जूं मंज़िलूं असां रखियूं आहिनि, हत्ता आद, एतिरे ताईं जो वापसि अचे थो कल उर्जूनिल क़दीम, खजी जी उन टारी वांगुरु जेका बिल्कुलु बोसीदा ऐं पुराणी थी वञे। ऐं शुरू में इहो निकिरे थो, कमज़ोर हुजे थो, वधंदो वञे थो। 14 जो चंड हुजे थो, उनखे उरूज हुजे थो ऐं उनजी रोशनी हुजे थी। उन खां पोइ जॾहिं इहो मुकमल थिए थो, वरी आस्ते आस्ते कमज़ोर थिए थो ऐं आख़िरी तारीख़ुनि में ईअं थी वञे थो जीअं खजूर जी का टारी हुजे ऐं पुराणी हुजे, जीअं उहा कमज़ोर हूंदी आहे, हल्की हूंदी आहे, उएं इहो चंड थी वञे थो। लशम्सु यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर वल्लैलु साबिक़ुन नहार वकुल्लुन फी फलकिन यसबहून। फरमाई त न सिज खे उन ॻाल्हि जी इजाज़त आहे त उहो चंड खे पहुचे। लशम्स न सिज आहे, यंबग़ी लहा, उनखे लाइक़ु, उनखे ज़ेबा, अन तुदरिकल क़मर, त इहो वञी चंड सां टकराइजे, वञी उनखे मिले। वल्लैल, और न ई राति, साबिक़ुन नहार, ॾींहं खां पहिरीं अचण वारी आहे। इहे सभु पंहिंजे मदार में आहिनि, सभु पंहिंजे सिस्टम जे तहत हली रहिया आहिनि। इन्हनि में को टकराव नथो थिए, कॾहिं को ॿिए जे वक़्त में नथो अचे, न उन खां पहिरियां अचे थो। वकुल्लुन फी फलकिन यसबहून, फरमाई त सभु जा सभु जेके सयारा आहिनि, अफ़लाक, यसबहून, पंहिंजे मदार में घुमी रहिया आहिनि, तरी रहिया। इहे सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो निज़ाम आहे, अल्लाह जो सिस्टम आहे जेको हली रहियो आहे, जंहिंमें को टकराव कोन्हे ऐं सभु पंहिंजे मदार में घुमी रहिया आहिनि। व आयतुल लहुम, ऐं उन्हनि जे लाइ निशानी आहे, अन्ना हमलना ज़ुर्रियतहुम, त बेशक असां खयोंसीं उन्हनि जी औलादुनि खे फिल फुल्की, ॿेड़ी में, अल मशहून, जेका भरियल हुई। हिन आयत जूं 2 तफ़सीरूं आहिनि। पहिरीं तफ़सीर त हिन मां मुराद नूह अलैहिस्सलाम जी उहा ॿेड़ी आहे। जॾहिं अज़ाब आयो त उहे इंसान जिन खे अलाह निजात ॾिनी, बचायो, उन मज़ा ई अॻिते इंसाननि जो सिलसिलो हलियो। नूह अलैहिस्सलाम ऐं हुन सां गॾु जेके अलाह जा बाना हुया, नेक बाना जेके बचा, उहे मुराद आहिनि। त अलाह ताला जो उहो इनाम हुयो, एहसान हुयो, अलाह हिननि खे हलाकत खां, तबाही खां बचायो ऐं हिकु ॿेड़ी में अलाह ताला उन्हनि खे खयो। ऐं ॿियो मतिलबु हिन आयत जो आम बि थी सघे थो त इहे ॿेड़ियूं, इहे सुवारियूं ऐं इहे ट्रांसपोर्ट जा जेके ज़रिया आहिनि, जंहिं ते असां सफ़र कयूं था, पंहिंजो सामान, बोझ ऐं वज़न खणूं था, इहा अलाह जी हिकु वॾी नेमत आहे जेका अलाह ताला ॾिनी आहे ऐं हिकु वॾी निशानी आहे। जे कॾहिं ईअं न हुजे हा
इहे सवारियूं न हुजनि हा त इंसानु सफ़र कीअं करे हा। ऐं इहे एॾा वॾा वज़नी हज़ारे टन जेको सामान हुजे थो इहो कीअं मुंतक़िल थिए हा। यकीननि अलाह जी इहा हिकु वॾी नेमत आहे। इहे पाणी वारा जहाज़, इहे ॿेड़ियूं ऐं इहे सवारियूं इहो फ़ाइदो असांखे पहुचाइनि थियूं ऐं अलाह जी निशानियुनि मंझां हिकिड़ी निशानी आहे। व ख़लक़ना लहुम मिन मिस्लिही मा यरकबून, फरमाईं त असां पैदा कयोसीं उन्हनि जे लाइ मिन मिस्लिही उन वांगुरु मा यरकबून, उहे जंहिं ते उहे सवार थियनि था। यानी ॿेड़ी खां सवाइ बि ॿियूं कई सवारियूं आहिनि जेके अलाह ताला असांखे ॾिनियूं आहिनि, असां हुन ते सवारी कयूं था ऐं सामान खणूं था ऐं परे जा जेके सफ़र आहिनि आसानी सां बग़ैर मुशक़त सां उहे असां कयूं था। व इन नशा नुग़रिक़हुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून, फरमाईं जेकॾहिं असां चाहियूं हा नुग़रिक़हुम, उन्हनि खे ग़र्क़ करे छॾियूं हा, फला सरीख़ लहुम, उन्हनि जो को फ़रियाद रस न हुजे हा, फला मुग़ीथ लहू, यानी उन्हनि जो को ॾुख में उन जे ग़म खे ॿुधण वारो ई न हुजे हा, वला हुम युनक़ज़ून, ऐं न ई उहे बचाया वञनि हा। इहो ॿेड़ियूं, इहे जहाज़ जेके समुंड में दरियानि में हलनि था, इहे उन पाणी जे मुक़ाबले में, उन लहरुनि जे मुक़ाबले में, उन समुंड जे मुक़ाबले में उनजी छा हैसियत आहे, इंतिहाई कमज़ोर आहिनि। फरमाई जेकॾहिं असां चाहियूं हा उन्हनि खे ग़र्क़ करे छॾियूं हा, उन्हनि जी आवाज़ बि को कोन ॿुधे हा, कंहिंखे ख़बर ई न पए हा, न ई उहे उन्हनि खे केरु बचाए सघे हा, इल्ला रहमतम मिन्ना, फरमाई मगर इहा असांजी रहमत ई त आहे, असांजी रहमत आहे जंहिंजे करे उहे बग़ैर ख़ौफ़ ऐं ख़तरे जे महफ़ूज़ सफ़र कनि था। उहो मताअन इला हीन, ऐं इहो फ़ाइदो आहे जो हिकु मुद्दत ताईं उन्हनि खे पहुचंदो। अलाह ताला जेतिरो वक़्तु उन्हनि जे लाइ रखियो आहे इन्हनि शयुनि मंझां उहो फ़ाइदो खणंदा। त अलाह जूं निशानियूं आहिनि जेके असांखे दावत फ़िक्र ॾियनि थियूं, असां सोचियूं ग़ौर कयूं अलाह जूं नेमतूं केतिरियूं घणियूं आहिनि, हिकु हिकु शइ में अलाह जी निशानी आहे। वइज़ा क़ील लहुम इत्तक़ू मा बैन अयदीकुम व मा ख़ल्फ़कुम लअल्लकुम तुरहमून, फरमाईं त जॾहिं हिननि खे चयो वञे थो त तव्हां डिॼो उन अज़ाब खां जो तव्हांजे अॻियां आहे, उन खां जेको तव्हांजे पुठियां आहे, लअल्लकुम तुरहमून, त तव्हां ते रहम कयो वञे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो अज़ाब तव्हांजे क़रीब आहे, नज़दीक आहे, लिहाज़ा उन खां डिॼो। अल्लाह ताला जेकॾहिं चाहे तव्हां ते पकड़ करे सघे थो, तव्हांखे अज़ाब में विझी सघे थो, पर इहो अल्लाह ताला जो रहम आहे जो अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि जी पकड़नि थो करे, हर गुनाह ते उनखे नथो पकड़े, पर इंसान खे डिॼणु खपे। उहो क़ादिर, उहा ज़ात जेका असांजी हर लिहाज़ सां जेका जंहिं असांखे घेरे छॾियो आहे, जेका असांखां मथां ई आहे, जंहिं जो हुकुम असां ते हले थो, ईअं न थिए जो उहा ज़ात असांखे असांजे बद अमलनि जे करे, असांजे गुनाहनि जे करे सज़ा ॾिए ऐं अज़ाब में मुब्तला करे छॾे। वमा तअतीहिम मिन आयतिन मिन आयाति रब्बिहिम इल्ला कानू अनहा मुरिदीन, ये गाफ़िल आहिनि, केतिरा गाफ़िल आहिनि। फरमाईं उन्हनि ॾांहुं का निशानी, का आयत नथी अचे, मिन आयाति रब्बिहिम, उनजे रब जी आयतुनि ऐं निशाननि मंझां, इल्ला कानू अनहा मुरिदीन, पर उहे उनखां एराज़ कनि था, पर उहे उनखां एराज़ कनि था। यानी अल्लाह जूं निशानियूं बजाए इन जे जो उनखे ॾिसी करे हिदायत जे रस्ते ते अचनि, पंहिंजे गुनाहनि खे तर्क कनि, शिरक खे छॾे तौहीद खे अपनाइनि, गुनाहनि खे छॾे इताअत ॾांहुं अचनि, तौबा कनि, इस्तग़फ़ार कनि, ईअं नथा कनि, पर उहे एराज़ कनि था, पंहिंजूं अखियूं बंदि रखनि था, नसीहत नथा पिराइनि। वइज़ा क़ील लहुम, ऐं जॾहिं उन्हनि खे चयो वञे थो अनफ़िकू मिम्मा रज़क़कुमुल्लाह, तव्हां ख़र्च कयो उन रिज़्क़ मंझां जेको अल्लाह तव्हांखे ॾिनो आहे। क़ाल लज़ीन कफ़रू लिल्लज़ीन आमनू, त चवनि था उहे माण्हू जिन कुफ़्र कयो उन्हनि माण्हुनि खे, आमनू जिन ईमान आंदो, अन नुतइमु, छा असां खारायूं, मल लौ यशाउल्लाहु अताम, उनखे जेकॾहिं अल्लाह चाहे हा त उहो खाराए छॾे हा। इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिम मुबीन, फरमाई तव्हां न आहियो पर वाज़िह पधरी गुमराही में। हीउ हिकु अजीब हिकिड़ो एतिराज़ आहे कुफ़ार जो, यहूदियुनि बि इहो चयो त हीअ जेके ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, जेकॾहिं अल्लाह ताला चाहे हा त अल्लाह ख़ुदि हिननि खे खाराए हा, असां छो खारायूं। जॾहिं हुनखे चयो वेंदो हो त हिन मिस्कीननि जी मदद कयो, हिननि मिस्कीननि जी मदद कयो,
उन्हनि जी माली मुआवनत कयो त पोइ उहे इतराज़ कंदा हुया त इहो कीअं थो थी सघे। अल्लाह ताला जेकॾहिं चाहे हा त अल्लाह ताला ख़ुदि हिननि खे खाराए हा, इन अंतुम इल्ला फी ज़लाल मुबीन, तव्हां त वाज़िह गुमराही में आहियो, कहिड़ी ॻाल्हि कयो था। हालांकि अल्लाह ताला क़ुर मजीद में हिन जे इतराज़नि जो जवाबु ॾिनो आहे त हिकु मिसकीन जी मदद करणु असांजे लाइ ज़रूरी आहे, मिसकीन जे कमु अचणु ऐं उन्हनि जो ख़्यालु रखणु, अहसासु करणु। छो त यादि रखो, हालात हमेशह हिकु जहिड़ा कोन हूंदा, हमेशह को ग़रीब कोन हूंदो, हमेशह को अमीर कोन हूंदो। तव्हां ॾिसो दुनिया में जेके बादशाह हुया उहे फ़क़ीरनि जे रूप में पिनंदे नज़र आया, उहे हुया जेके ग़रीब हुया, मिसकीन हुया, अल्लाह ताला उन्हनि खे मालदार करे छॾियो, अल्लाह ताला उन्हनि खे ख़ूब नवाज़ियो, उहे दौलतमंद थी विया। त अल्लाह जी इहा सुन्नत आहे त इंसान खे अहसासु करणु खपे ॿिए इंसान भाउ जो, त को वक़्तु उन ते बि अहिड़ो अची सघे थो, हू बि मुश्किल में अची सघे थो ऐं हू बि मिसकीन ऐं ग़रीब थी सघे थो। लिहाज़ा उन वक़्त खे यादि कयो, उन जी मदद कयो। अल्लाह ताला जी इहा सुन्नत आहे, जेकॾहिं तव्हां पंहिंजे भाइरनि सां सुठो मामिलो कंदो, अल्लाह जी सुन्नत इहा आहे त तव्हां सां बि अॻियां सुठो मामिलो थींदो। जेकॾहिं तव्हां ॿियनि जे बारे में बुरो सोचींदो, अल जज़ाउ मिन जिन्सिल अमल, शरीयत जो इहो उसूल आहे, जीअं तव्हां कंदो अव्हां सां बि उहें ई कयो ईंदो। वयक़ूलून, ऐं उहे चवनि था, मता हाज़ल वादु, कॾहिं आहे उहो वादो, इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सचा आहियो। जेको तव्हां वाइदो कयो था अज़ाब जो त असांजे मथां अज़ाब ईंदो, उहो कॾहिं थींदो। ॾिसो केतिरो इंसानु किरे थो ऐं केतिरो हेठि वञे थो, अज़ाब जे लाइ उहो चई रहियो आहे त उहो अज़ाब छो नथो अचे जंहिंजो असां सां तव्हां वाइदो कयो था, जंहिंखां तव्हां असांखे डेॼारियो था, उहो कॾहिं ईंदो। मा यंज़ुरून इल्ला सईहतन वाहिद, फरमाई त इन्हनि माण्हुनि जी हैसियत छा आहे, केतिरा कमज़ोर आहिनि, अज़ाब खे सॾु कंदा। मा यंज़ुरून, उहे नथा इंतज़ारु कनि, इल्ला सईहतन वाहिद, मगर हिकिड़ी रड़ जो, हिकिड़ी तेज़ रड़, हिकु तेज़ ददको आवाज़ उन्हनि ताईं पहुचे, उहो ई उन्हनि खे ख़तमु करे छॾे। इंसानु एतिरो कमज़ोर आहे ऐं हीअ आहिनि असांजे अज़ाब खे दावत ॾियनि था ऐं रसूलनि खे चवनि था उहो अज़ाब कॾहिं ईंदो जंहिंखां तव्हां असांखे डेॼारियो था। फरमाई त उहा हिकिड़ी रड़ हूंदी, ताख़ुज़ुहुम, जेका उन्हनि खे झलींदी पकड़ींदी, वहुम यख़सिमून, ऐं उहे पाण में झगड़ी रहिया हूंदा, पाण में उन्हनि जो झेड़ो झटो हूंदो। हिन जो छा मतिलबु आहे, यानी इसराफ़ील अलैहिस्सलाम सूर फूकींदो त पोइ पूरी जेका ज़मीन आहे उहा ख़तमु थी वेंदी, इंसान जेके हूंदा ज़ीरू सभु मरी वेंदा। ऐं इसराफ़ील अलैहिस्सलाम उहो सूर कीअं तयारु कयो आहे, हदीस में अचे थो, अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आऊं कीअं ख़ुशी मल्हायां, कीअं ख़ुशि थियां, जॾहिं त आऊं साहिबुल कर्न, सिंग वारे खे, हिन मां मुराद इसराफ़ील अलैहिस्सलाम ॾिसां थो त हू बिल्कुलु तयारु बीठो आहे ऐं इंतज़ार में आहे त अल्लाह जो हुकुम अचे ऐं अखि छुभाइण खां बग़ैर ई फ़ौरन अल्लाह ताला जे हुकुम जे मुताबिक़ सूर फूके छॾे ऐं हर शइ ख़तमु थी वञे। अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ सूर खे फूके छॾे ऐं हर शइ तहस नहस थी ख़तमु थी वञे। त इंसानु केतिरो कमज़ोर आहे ऐं दावा केॾा वॾा अल्लाह जे अज़ाब खे सॾे थो। वहीं त हिकिड़ो उहो सूर, हिकिड़ी फूक जेका इसराफ़ील जी हूंदी, इहा ई हुनजे लाइ काफ़ी थी वेंदी। उहे ग़फ़लत में हूंदा, दुनियावी मामलनि में हूंदा ऐं झेड़नि में हूंदा ऐं तिजारत जा मामला करे रहिया हूंदा, त इहा रड़ ईंदी ऐं इन हालत में उहे ख़तमु थी वेंदा। फला यस्ततीऊन तौसीअ, फरमाईं त पोइ उहे वसीयत जी ताक़त बि कोन रखंदा, का वसीयत कनि, पंहिंजे बारे में ॿुधाइनि हीउ कमु आहे, इहो थिए, कंहिंखे एतिरी मोहलत बि कोन मिलंदी। वला इला अहलिहिम यरजिऊन, न ई उहे पंहिंजे घर वारनि ॾांहुं वापसि मोटी सघंदा, न ई उहे पंहिंजे घर वारनि ॾांहुं वापसि मोटी सघंदा। हीअ आहे, अंदाज़ो कयो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी कुदरत, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो अज़ाब। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं इंसाननि खे ख़तमु कंदो, अहिड़े नमूने दुनिया ख़तमु थी वेंदी ऐं इसराफ़ील सूर फूकींदो त सभु माण्हू ख़तमु थी वेंदा। फरमाईं त इहे उन्हनि पंहिंजी ग़फ़लत वारी ज़िंदगी में हूंदा, मस्तियुनि में हूंदा ऐं दुनियावी लेन देन ऐं तिजारतुनि ऐं वापारनि में हूंदा, त इहो सूर ईंदो। ग़फ़लत में उहे
जेको ख़तमु थी वेंदा ऐं उहे न का वसियत करे सघंदा न ई पंहिंजे घर वारनि ॾांहुं वञी सघंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुर ऐं हदीस जो फ़हम अता फ़रमाए, उन जी तफ़सीर अता फ़रमाए, उन जे मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ऐं अमल ठाहिण जी तौफ़ीक़ ॾे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।